नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में गुज़िरियल ॾींहुं खिपरो लॻ ॻोठ बाको चानियो में मुबीना अगवा ॼाणियल नारी सकीना पंहिंजे सोट दरिया खान चानियो सां गॾु पसंदि जो परिणो करे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं हिन मामले जो खिपरे थाणे ते केस दाख़िल पिणु हो। मुझो नालो दरिया खान है, मुझे पीउ जो नालो अकबर है। साल खन पहिरियां मुंहिंजी मंगणी थियल हुई, उहा फेराए हिनजे माउ पीउ ॿिए सां कराई अथई। उहा न मूंखे पसंदि आहे न मुंहिंजी मंगेतारे खे पसंदि आहे। असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां वञी कोर्ट में निकाह कयोसीं। हाणे असांखे निकाह करण खां बाद में हिनजे माउ पीउ असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असां ते केस करणु चाहिनि था। असांखे को बि सुबुह जो नुक़सानु मिलियो उनजा ज़िम्मेदार हिनजा माउ पीउ रहंदा। मुझो नालो शकीना है, मुझे पीउ जो नालो नबीवक्श है। पहिरियां मुंहिंजी मंगणी दरिया खान थियल हुई, उतां फेराए ॿिए कंहिंखे ॾिनी वई। उहा मूंखे पसंदि न मुंहिंजे मंगेदार खे पसंदि आहे। सुभाणे कुझु थियो त उनजा ज़िम्मेवार मां ठहंदमि। मुंहिंजो नालो शकीना है, मुंहिंजे पीउ जो नालो नबीवक्श है। मुंहिंजी पहिरियां मंगणी दरिया खान सां थियल हुई, उतां फेराए ॿिए खे ॾिनी वई। उहा मूंखे मुंहिंजे मंगेदड़ खे पसंदि न आहे। असां रज़ा ख़ुशी अची कोर्ट में निकाह कयो। हाणे कुझु थियो त ज़िम्मेवार सुबुह मां ठहंदमि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।